कंहिं बि शइ जो मज़ो न आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियो आहे, वॾो ज़बरदस्त आलिम दीन हो, जंहिं पंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंमें आख़िरी वाक़िआत क़यामत जे अंदरि जेके वाक़िआत पेश थींदा उन मां लिखियो त हिकिड़ो बनी इसराइल जो वॾो आबिद हुयो, इबादत करण वारो, जंहिं रब साईं खां दुआ घुरी त मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजी इबादत कंदुमि, पंहिंजा घर ॿार मिट माइट छॾे करे हिकिड़े पासे ॾांहुं वियो। 500 साल हुन अल्लाह जी इबादत कई, पर बग़ैर रिया जे हिकिड़े पासे ॾे बीह करे कई। पोइ जॾहिं उहो वफ़ात करे वेंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं हुन माण्हू खे घुरायो वेंदो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि हीअ तुंहिंजी 500 साल जी इबादत आहे, हाणे तुंहिंजा गुनाह माफ़ु करे तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमायो मां रब साईं पंहिंजे फज़ुल। त हुन इंसान खे दिलि में ख़्यालु ईंदो, बनी इसराइल जो जेको आबिद हुयो, यार मां 500 साल जेका इबादत कई बग़ैर रिया जे करे कयमि, पूरी दुनिया खे छॾे, हाणे इहा जन्नत जेका मिले थी उहा मुंहिंजी महिनत सां अलाह जे फज़ल सां कीअं। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमाईंदो हिन मुंहिंजे बाने खे जहन्नम जी बाहि जे अंदरि न उछलाइजो न, जहन्नम खां परते करे रुगो हुनजी तपश ॾियारियोसि, हुनजी छा ॾियारायोसि बाबा, गरमाइश। हीअं परते करे बीहारींदा, जॾहिं हुनजी गरमाइश ईंदो हुनजे सॼे जिस्म जो पाणी सुकी वेंदो। अल्लाह जहन्नम जी बाहि खां हर मुसलमान खे बचाए, अल्लाह क़बर जे अज़ाब खां हर मुसलमान खे महफ़ूज़ फरमाए। हिन दुनिया खे पंहिंजे घर सम्झण वारो तव्हां असांजी मंज़िल अॻिते आहे, अल्लाह जो कसम आहे, तव्हां असांजो मसइलो ऐं मक़सूद बि अॻिते आहे। कुझु पाण खे सम्झ वारे सोच वारे मैदान में बीहारियूं त असां कहिड़ी जाइ ते, बहरहाल पोइ हुनजे सॼे जिस्म मां पाणी ख़तमु थींदो, रड़ियूं कंदो पाणी 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 पाणी। हीअं हिकिड़ो पाणी जो गिलास नज़र ईंदुसि, आवाज़ु ईंदुसि, हे पाणी जो गिलास हुन माण्हू खे मिलंदो जंहिं 500 साल ख़ुदा जी इबादत कई हुई। घणी इबादत बाबा, 500 साल, पर रिया बि न हुजेसि, ॾेखाव बि न हुजे, साफ़ ऐं पाक इबादत हुजेसि, तॾहिं हीउ माण्हू बनी इसराइल जो आबिद चवंदो मुंहिंजी 500 साल जी इबादत आहे, इहो पाणी जो गिलास मूंखे ॾे, मां पंहिंजी इबादत तुंहिंजे हवाले कई। पोइ फ़रिश्तो हुनखे पाणी जो गिलास ॾींदो, उहो पीअंदो, वरी रब जे साम्हूं अची करे बीहंदो। अलाह चवंदो सो मुंहिंजा बाना, तूं त दिलि में ख़्यालु पियो करें त जन्नत मुंहिंजे हिन महिनत जो नतीजो आहे, तुंहिंजी महिनत त पाणी जे हिकिड़े गिलास जे अंदरि हली वई। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न, तुंहिंजी महिनत पाणी, तो दुनिया में केतिरो पाणी इस्तेमालु कयो हूंदो, तूं जिते इबादत करें पोइ उते मां केतिरा वण पोखिया जंहिंमां तूं रोज़ाना जूस ताज़ो पीअंदे, उन वण जे अंदरि उहा मिठाण ऐं जूस पैदा करण वारी ज़ात कंहिंजी हुई, तुंहिंजे लाइ हवा जो इंतज़ामु कयुमि, तुंहिंजे लाइ शाम जो इंतज़ामु कयुमि, जे हवा बंदि करे छॾियां त तव्हां ईअं साह उसाड़िजी मरी वञो, मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी नेमतुनि जो इनकार कंदो। तॾहिं बनी इसराइल जे आबिद खे सम्झ में ईंदो त वाक़ई हे जेका जन्नत मिले थी उहा ख़ुदा जे फज़ल सां, त मुंहिंजा अदा जीअं जन्नत ख़ुदा जे फज़ल जो नालो आहे, तीअं ख़ुदा जी मोहबत बि अलाह जे फज़ल जो नालो, अलाह जंहिंखे नसीब फ़रमाए। आई ॻाल्हि सम्झ में अलाए न, अलाह खां दुआ आहे अलाह साईं तव्हां